अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हेठ टीवी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। हिक नज़र हेडलाइन ॾखण लॻ ॻोठ जाड़ो मंगीअ जे रवासी नौजवान शहीद मंगीअ खे खंभे गुम करण ख़िलाफ़ वारसनि जो प्रेस क्लब ॾखण आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते वारसनि शफ़ीकुल रहमान मंगी, गुलाम हैदर, औरंगज़ेब, फिरदौस अहमद, नईम अहमद, समीउल्लाह, सैयद निसार अहमद शाह, भाऊ अज़मतुल्लाह, लाल बख्श मंगी, नौशाद अहमद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु पुलिस फोर्स ऐं सिविल ड्रेस पातल माण्हू ॻोठ में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते उताग ते वेठल असांजे नौजवान शहीद अहमद मंगीअ खे खणी विया आहिनि, जॾहिं त असांजे नौजवान मथां कंहिं बि क़िस्म जो को बि केस दाख़िल न आहे थियल। हिननि चयो त अहिड़ो इतलाउ असां ॾखण थाणे ते पहुची पुलिस खे ॾिनो आहे। हिननि वधीक चयो त नौजवान जिस्कम पार्टीअ जो कारकुन हुयो, जंहिं कुझु साल अॻु पीपुल्स पार्टीअ खे जॉइनिंग कई हुई ऐं हू पीपुल्स पार्टीअ जो कारकुन रहियो। हिननि चयो त नौजवान खे ओचितो खंभे खणी वञण ते नौजवान जी माउ सदमे में दिलि जो दौरो पइजी वियो आहे, जेका लाड़काणो इस्पताल दाख़िल आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं नौजवान कंहिं बि केस में घुर्बल आहे त उन जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे।